नाज़रीन, मीरपुर साकरो लॻ लाड़पट में ॻाढ़ी मिर्चनि जे सौदागरनि हिक हटी क़ाइम करे छॾी। मिर्चनि जो अघु किराए छॾियो। मुनासिब अघु न मिलण करे आबादगारनि मार्केट मिर्च मोकिलण जे बजाय खरनि में सुकाइण लॻा। ॻाढ़े मिर्च में लौंगी, शहज़ादी, मोरो, मलीरी, डंपर ऐं ॿियनि जिन्सनि खे अघु न मिली सघियो। आबादगारनि ऐं हारियुनि खे लखे रुपयनि जे नुक़सान जो ख़दशो आहे। तालके साकरे जे आबादगार इत्तेहाद जे अॻुवाणनि धणी बख़्श, लाशारी, मजीद शेख अली, बख़्श मरी, नाना जान, मोहम्मद शेख ऐं ॿियनि जो चवणु हो त असांजो ॻाढ़े मिर्च जो फसल लहण सां ई मिर्चनि जे सौदागर मिर्चनि जो अघु किराए सस्ते अघु में मिर्च ख़रीद करण लॻा आहिनि। हुननि जंहिंखां पोइ आबादगारनि ऐं हारियुनि खे घणो नुक़सान थी रहियो आहे। हुननि ज़राअत खाते जे इख्तियारनि खां मुतालबो कयो त अघु ते ध्यानु ॾे आबादगारनि ऐं हारियुनि खे घणे नुक़सान खां बचायो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।